यानी तव्हां हिन वक़्तु बैकवर्ड सुबुह कॉम्पोनेंट ते ॻाल्हाए रहिया आहियो, जेको सूबनि जे हवाले सां इंट्रो में बि ॻाल्हि कई। तव्हां इहो ॿुधाए रहिया आहियो त जी उहो जी छो आहे या न सम्झाइण वञो उनमें पिया? इहो उनमें छो जो जेके डिस्पेरिटीज़ आहिनि, फॉर एग्जांपल हम्म, उहो इहो आहे त हिकिड़ो सूबो आहे जेको पंहिंजे नेचुरल रिसोर्सिस में, फॉर एग्जांपल गैस आहे, नेचुरल गैस आहे, उहो पूरे मुल्क जो 44%, ऑलमोस्ट 44% प्रोड्यूस करे थो पियो। पर हुनखे जेको पंहिंजो हिसो मिले थो पियो उहो शायदि वञी हार्डली 24-25% मिले थो पियो। ऐं हिकिड़ो ॿियो सूबो आहे जेको मुल्क जो वॾे में वॾो हम्म, सूबो आहे, उहो 5% जो नेचुरल रिसोर्सिस पैदा करे थो पियो, पर हू वापसी में 45% वापसि वरितियूं थो वञे पियो। त ही जेके जॾहिं तव्हां इन क़िस्म जी डिस्पेरिटीज़ खे ॾिसंदावे त उन सां इनइक्वेलिटीज़ सूबनि में जेके आहिनि अचनि थी पयूं। ऐं अहिड़े तरीक़े सां जेका तव्हां अॻ में बि हिकिड़ी ॻाल्हि रखी त कहिड़े नमूने जेको सूबनि जो सिलसिलो हुयो, उन में सिंध जेको आहे त सिंध बाय द वे ओवरऑल जेका ह्यूमन सिक्योरिटी इंडेक्स में सिंध पहिरें नंबर ते रही आहे। अच्छा। ऐं उहो इन जे करे रही आहे त जेके असां कंपोनेंट मथियां ऐं डिफाइन कया, जंहिंमें 8-9 कंपोनेंट्स हुया, हम्म, उन्हनि जी बेसिस ते सिंध जेका आहे त उहो बहितर परफॉर्म करे थी पई। ऐं ठीकु आहे। उहे जेके बहितर परफॉर्म करे थी पई, फॉर एग्जांपल जेकॾहिं हेल्थ एंड डिज़ीज़ जे सेक्टर में ॾिसूं त सिंध बहितर परफॉर्म कयो आहे। इनकम जेका माण्हुनि जी इनफरादी इनकम आहे, और स्टेट जी नथो चवां पियो, उहा जेका आहे त उहा बहितर आहे। उनखां बाद में जेका एम्प्लॉयमेंट एंड वेजिस जा इंडिकेटर हुया, उहे सिंध में ॿियनि सूबनि खां बहितर हुया।